जी, तारीख़ी विरसा असांजे तहज़ीब जो उञाण आहिनि, उनजी सार संभाल लाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। उन हवाले सां ॻाल्हि कंदासीं अॼु तारीख़ी खूहनि जी जेके मीरपुर बठोर में मौजूदु हुआ, जंहिंमां फ़क़ति हिकु खूह जेको आहे अञा ताईं मौजूदु आहे, उन बारे में ज़िक्र कंदासीं। मीरपुर बठोर शहर जे विच मां वेंदड़ फतेवा, जॾहिं उन में पाणी जी खोट थींदी हुई त हिते जा इलाइक़े वासी उन जे ॿिन्ही कपरनि खां वीहड़ नंढा खूह खोटे पाणी हासिलु कंदा हुआ। साॻी तरीक़े सां जॾहिं मस्जिदुनि में पाणी जी खोट थींदी हुई ऐं नमाज़ी विज़ू जे लाइ परेशान थींदा हुआ, त इन वीहड़ जेके हूंदियूं हुयूं मस्जिद खां काफ़ी परे हूंदियूं हुयूं, उतां पाणी हासिलु कयो वेंदो हो, जेको हिकु तमामु ॾुखियो मरहलो हूंदो हो। हिन वक़्तु जेको खूह मौजूदु आहे खटी मोले मस्जिद में, उन जे बारे में ज़िक्र कंदासीं। हीउ खूह साॻी तरीक़े सां जॾहिं उन टाइम ते पाणी जी खोट जो मसइलो थींदो हो ऐं नमाज़ीन खे विज़ू जे लाइ जेका असां तकलीफ़ पेश ईंदी हुई, त हिते जे नेक मर्द नाना हाजी उमर खटी हिन खूह खोटाइण जो फ़ैसिलो कयो। हिन खूह खोटाइण दौरान जॾहिं खोटिजी चुको हो त पकी तइमीर कराई पई वई, त पैसनि जी खोट थी हुई। तंहिं वक़्तु एॾी साॻी बिरादरी जी खटी बिरादरी जी हिकु नेक औरत हुई, जंहिं पंहिंजा उन तक़रीबन सभई ज़ेवर विकिणी हिन खूह जी तइमीर में पैसा ॾिना हुआ, जंहिंजे ई मदद सां हीउ खूह जेको आहे पकी तइमीर थी, जेको अॼु ताईं मौजूदु आहे। अहिड़ा तक़रीबन 7 खूह मीरपुर बठोरे में तामीर कया विया हुआ, जंहिंमें कंट्रीब्यूशन जेको आहे सो सेठ याकूब मेमण जो बि रहियो हो। उन बि तक़रीबन दीनल शाह जो खूह आहे या शहर जा ॿिया खूह 3 खूह उन तइमीर कराया हुआ, जेके दीनल शाह मोहल्ले में मस्जिद आहे और उहो उनखां पोइ ईदगाह जेका आहे उनजे मेन गेट जेको हाणे आहे उनजे अॻियां खूह हो। बस स्टॉप ते इरीगेशन मोहल्ले में ऐं मुसाफ़िर खाने जे पासे में खूह हो। वरू शाह जी खाण वटि खूह हो ऐं ॿियो जेको खूह आहे जेको खटी मोहल्ले मस्जिद में, जंहिंमां फ़क़ति इहो हिकु खूह मौजूदु आहे। उन खूह में अॼु बि मिठो पाणी माण्हू हासिलु कनि था, मिठो पाणी मौजूदु आहे साॻी ज़ाइक़े सां। हालांकि मीरपुर बठोरे जे जर जो पाणी खारो थी चुको आहे, लेकिन हिन खूह में पाणी मिठो आहे, जंहिंमां शहरी बि पाणी हासिलु कनि था ऐं पखाली जेके आहिनि उहे बि पाणी हिन मां जेको भरे शहरीनि खे विकिणी पंहिंजो रोज़गारु कनि था। हे तारीख़ी विरसा आहिनि, जंहिंजी बचाव जे लाइ, जंहिंजी जेको सो सार संभाल जे लाइ असांखे क़दम खणणु घुरिजनि। हालांकि इलाइक़ी खटी मोहल्ले जे कुझु दोस्तनि हिन खूह जी सार संभाल लाइ उनखे पको कराए मुकमल कई आहे, जो अॼु उहो साॻी हालत में मौजूदु आहे। काफ़ी अरसो पुराणो खूह उन साॻी हालत में मौजूदु हुअणु